टंडो आदम में पाकिस्तान खास खेली राडू ने इतिहाद पारा शेर मोहम्मद खास खेली मौला बख्श खास खेली गुलाम रसूल खास खेली ऐं ॿियनि जी अॻवानी में ॻोठ तारा बाग खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। जॾहिं त बिजोरा बिरादरी ऐं राडू ने इतिहाद पारां अब्दुल रज़ाक बिजोरो अब्दुल गनी बिजोरो ऐं ॿियनि जी अॻवानी में ॻोठ कबूल मोहम्मद शाह खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। होॾां GA सिंध क़ौमी महाज़ पारां तालके सदर गुलाम शबीर कोरेजो ऐं इरशाद द्रोही जी अॻवानी में रैली कढी वई ऐं SUP ज़िले सांगड़ पारां बाग़ी मुजाहिद तईम ऐं राजा मलुकाणी जी अॻवानी में रैली कढी वई। जॾहिं त NPCIH पारां मज़हर चांडियो जी अॻवानी में म्यूनिसिपल कमेटी टंडो आदम खां रैली कढी वई। तालके वाइस चेयरमैन मलिक ज़ुल्फ़कार समेत ॿिया शरीक हुआ ऐं समाज सुधारक ऐं इल्मी ऐं अदबी शख़्सियत जानण सिंधी पारां क़दीमी माग सायातनि जे क़ब्रिस्तान ते सक़ाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई ऐं सिंध स्टूडेंट्स काउंसिल पारां तालके सदर फैज़ान सुमरो ऐं ॿियनि पारां मोहम्मदी चौक ते किताबी मेलो लॻायो वियो। ख़ासि खेली बिरादरी अलहयार ॻोठ पारां कामरेड गुलाम नबी ख़ासि खेली जी अॻवानी में अलहयार ॻोठ खां मोहम्मदी चौक ताईं रैली कढी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।